बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही बाब आहे अल्लाह पाक जे रहमत जे कुशादगीअ जे बयान में। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जॾहिं अल्लाह ताला मखलूक पैदा फरमाई त हिकु किताब लिखियाई जेको उन वटि अर्श जे मथां आहे। उन में आहे त बेशक मुंहिंजी रहमत मुंहिंजे कावड़ ते ग़ालिब आहे। हिक रिवायत में आहे त सबक़त बजाए ग़लबत जो लफ़्ज़ आहे, माना अल्लाह जी रहमत ग़ालिब थींदड़ आहे कावड़ जे मथां। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह ताला जूं 100 रहमतूं आहिनि, जिन मां हिकु जिन्ननि इंसाननि जानवरनि केविलनि माकोड़नि में रखियाई, जंहिंजे करे पाण में महिरबानी ऐं रहम कनि था, ऐं जंहिंजे करे वहशी जानवर पंहिंजे औलाद ते बाज कनि था। ऐं 99 रहमतूं अल्लाह ताला पाण वटि रखियूं आहिनि, जिन सां क़यामत जे ॾींहुं पंहिंजे बाननि ते रहम फरमाईंदो। अल्लाह पाक असांखे बि उन रहमतुनि में शामिल करणु फरमाए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेकॾहिं मोमिन खे मालूम थिए त अल्लाह जी सज़ा केॾी सख़्त आहे, त जेकर उन्हनि मां को जन्नत जी तमन्ना न करे, ऐं जेकॾहिं काफ़िर खे मालूम थिए त अल्लाह ताला जी रहमत केॾी वसी आहे, त जेकर को बि काफ़िर जन्नत खां मायूस न थिए। हज़रत बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जन्नत ऐं दोज़ख तव्हांजे जुतीअ जे कईअ खां बि वधीक वेझी आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हिकु शख़्स पंहिंजे घर वारनि सां कॾहिं का भलाई न कई। ॿी रिवायत मुताबिक़ पाण ते ज़ुल्म ज़्यादती कयाई, मरण जे कंधे ते पहुतो त पुटनि खे वसियत कयाई त जॾहिं मरी वञा त मुंहिंजो लाश साड़े रख, कुझु सुक ते ऐं कुझु दरिया में उॾारे छॾिजो। ओ का भलाई कयई कोन। पोइ जॾहिं आख़िरी वक़्तु थियसि, पोइ पंहिंजे पुटनि खे वसियत कयईं त मुंहिंजे लाश खे साड़े अधु हिसो सुक ते खुशकीअ में ऐं अधु हिसो दरिया में उॾारे छॾियो। अल्लाह जो कसम, जेकॾहिं अल्लाह मूं ते वस वारो थियो त मूंखे अहिड़ो अज़ाब ॾींदो जो जहाननि वारनि मां कंहिंखे बि न ॾिनो हूंदा। जॾहिं मरी वियो त उन्हनि ईअं ई कयो जीअं हुकुम ॾिनो हुआईं। अल्लाह ताला समुंड ऐं सुक खे हुकुम कयो त संदसि रख खे गॾु करे आणियो, पोइ उनखे जीआरे अल्लाह पाक पुछा करणु फरमाई त तूं ईअं छो कयो? चई, ए रब मुंहिंजा, तुंहिंजे ख़ौफ़ सबबु ऐं तूं चङी तरह ॼाणे थो। पोइ अल्लाह उनखे बख़्शे छॾियो। जेको अल्लाह जे ख़ौफ़ जे करे ईअं कीअं, अल्लाह उनखे माफ़ करे छॾियो। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि कुझु कैदी आया, उन्हनि में हिकु कैदियाणी हेॾे होॾे डोड़ी रही हुई। जॾहिं बि कंहिं ॿार खे ॾिसंदी हुई, खेसि खणी छातीअ सां लाहे खीर पीआरींदी हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, तव्हांजो ख़्यालु छा आहे त हीअ औरत पंहिंजे पुट खे बाहि में विझी सघे थी? चयोसि, हरगिज़ न। अल्लाह जो कसम, फरमायो त हिन औरत खे पंहिंजे ॿार सां जेका मुहबत आहे, अल्लाह खे पंहिंजनि बाननि सां उन खां वधीक मुहबत आहे। अल्लाह पाक असांखे बि रब जे फरमाननि सां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सां मुहबत अता करणु फरमाए।